Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. शिकारपुर में बदमनी जी बाहि भड़की पई। हथियारबंदनि जी कार ते फायरिंग में 4 ॼणा क़तल। शिकारपुर लाड़काणो रोड ते टोल प्लाज़ा वटे मोटरसाइकिल सवार जवाबदारनि कार ते फायरिंग करे ॾिनी। गोली लॻण सबबि ॻोठ शादी खान वासी नूर मोहम्मद निज़ाम, आदम सुंदराणी ऐं कार ड्राइवर रसूल बख्श मारफाणी थड़े ते दम ॾिनो। वाक़े बाद इलाइक़े में 10 काव पकड़िजी वियो। वारसनि जो लाश शिकारपुर लाड़काणो रोड ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त बिरोही धुर जे हथियारबंदनि असांजे माण्हुनि खे क़तल कयो आहे। ज़रनि मूजिबि सुंदराणी ऐं बिरोही धुरनि में फुर जे मामले तां तकरार शुरू थियो हो। ॿिन्ही धुरनि में हलंदड़ तकरार तां 2 वाटड़नि समेत 9 ॼणा क़तल थी चुका। कश्मीर ज़िले में बदमनी जी बाहि विसामजी न सघी। अॼु वधीक हिकु नौजवान क़तल। कंदकोट शहर में शटरबंद हड़ताल, अमन बहाल कराइजो नारा। तंगवाणी भरिसां हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान इब्रार लाचारी खे क़तल करे छॾियो। वारसनि जो लाड़ो स्टॉप वटि इंडस हाईवे ते लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त बेगुनाह नौजवान खे क़तल कयो वियो आहे। इतला ॾियण बावजूदि पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। कंदकोट में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। जीएसएन मौज सॾ ते शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। अॻवाननि चयो आहे त कश्मीर ज़िले में बदमनी जी बाहि भड़कियल आहे। अगवा फुरू ऐं धाड़ा मामूल बणियल आहिनि। ढुल्वे जो बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ बाक़िर खान बंगुलाणी वटां नौजवान मुबैना तुर अगवा। वारसनि जो चवणु आहे त हथियारबंद सिरनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली जी रस्ता रोक करे पुरत जावेद पौड़ खे अगवा करे विया। नौजवान सिरनि जे ट्रैक्टर ट्राली भरे ॻोठ शाहनवाज़ बंगुलाणी खणी वञी रहियो हो त धाड़ेलनि खेसि रस्ते मां अगवा कयो। पुलिस जो चवणु आहे त इतला मिलियो आहे त विशु बंगुलाणी जी गैंग नौजवान खे अगवा कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। वॾा माछू भरिसां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल हिकु नौजवान दम ॾेई छॾियो। वारसनि जो लाश रखी धरणो। हिकु ॾींहुं अॻु मीर मोहम्मद ऐं अब्दुल रज़ाक जागीराणी जी धुरनि में झेड़े दौरान 28 वरनि जो राजा जागीराणी ज़ख़्मी थी पियो हो। अॼु अस्पताल में दम ॾेई छॾियो। वारसनि जो कोट पुल वटि पीर जो ॻोठ रोड ते लाश रखी धरणो। ट्रैफ़िक मुतल मक़तूल नौजवान जे वारसनि चयो आहे त पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। नोटिस वरितो वञे। पकाचांग जी छर कॉलोनी में शादी जी तक़रीब ते पुलिस जी चढ़ाई। नींगरी जी ज़बरदस्ती शादी कराइण जे इल्ज़ाम हेठि पुलिस नींगरी जे पीउ यूसुफ शर, घोट अदिल शर ऐं मौलवी फरमान मेमण खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त सुहाना शर जी उमिरि नंढी आहे। संदसि सुञाणप कार्ड नाहे ठहियल। घोट कुंवार खे अदालत में पेश कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते गॾियल अरब अमारात रवानो। वज़ीर आज़म गॾियल अरब अमारात जी क़यादत सां मुलाक़ात करे ॿितरफ़नि इलाइक़ई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ ऐं ख़ासि मुआविन तारिक फ़ातिमी बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे वफ़द में शामिल। वज़ीर आज़म इमारती सदर जी दावत ते यूएई जो सरकारी दौरो करे रहियो आहे। परॾेही वज़ारत मूजिबि वज़ीर आज़म जो दौरो ॿिन्ही मुल्कनि विच में भाइराणनि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण, इक़्तिसादी राब्ता गहरा करण ऐं सहकार खे हथी वठाइण जो सबबु बणिबो। वज़ीर आज़म क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन जी पघारुनि में वाद जो नोटिस वठी छॾियो। रिपोर्ट तलब। ज़रनि मूजिबि वज़ीर आज़म रिपोर्ट जी रोशनी में क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन जी पघारुनि में वाद जो फ़ैसिलो कंदो। गुज़िरियल महीने ॿिन्ही उहिदेदारनि जी पघारुनि में 600 सैकड़ो खां वधीक वाद कई वई हुई। स्टॉक मार्केट में नओं रिकॉर्ड क़ाइमु। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 1,26,000 जी हद पार करे वरिती। सीड़पकारनि जी बजट सां हकारी उमीदुनि खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में लाॻीतो ॿिए ॾींहुं बेतेज़ी जो रुझान। कैसे 100 इंडेक्स 1,861 पॉइंट्स जी वाध सां 1,26,000 पॉइंट्स जी तारीख़ी सतह पार करे वरिती। ऐं इसराइल कंहिं बि वक़्तु ईरान जे एटमी ताक़तनि ते हमिलो करे सघे थो। अमरीकी मीडिया जी दावा। रिपोर्ट मूजिबि अमेरिका में इसराइल जे ईरान ते इम्कान खे नज़र में रखंदे हाई अलर्ट आहे। अमरीकी परॾेही वज़ारत विच ओभर मां पंहिंजे सफ़ारती मिशन्स जो अमलो बि घटाइण शुरू करे छॾियो। बहरीन कुवैत खां पोइ इराक मां बि कुझु अमले खे निकिरण जी इजाज़त ॾिनी वई आहे। पेंटागन विच ओभर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां फ़ौजी अलकारनि जी घरबातियुनि खे कढण जी बि मंज़ूर ॾेई छॾी आहे।